अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। मेरा नाम नंदलाल है। आईस क्लास जी प्लेटफॉर्म तां हाज़िर आहियां। दोस्तों अॼु ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहा आहे त जीअं कुझु ॾींहंनि खां असां वर्डप्रेस कोर्स जी एडमिशन स्टार्ट कई, त जीअं उन एडमिशन स्टार्ट करण खां पोइ काफ़ी दोस्तनि असांखे व्हाट्सअप कॉल्स जे थ्रू पुछियो पिए त बेसिकली वर्डप्रेस छा आहे ऐं असांखे वर्डप्रेस छो सिखणु खपे ऐं असां वर्डप्रेस सिखी असां कहिड़ो कमु करे सघूं था। त इन लाइ सोचियो हिकु वीडियो ठाहिजे ऐं तव्हां दोस्तनि खे इन वीडियो ज़रिए आगाही कजे त बेसिकली वर्डप्रेस छा आहे ऐं तव्हांखे छो सिखणु खपे। सही आहे। त उन लाइ सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं त वर्डप्रेस छा आहे, ठीकु आहे। उन खां पोइ वर्डप्रेस जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, वर्डप्रेस सिखी तव्हां कहिड़ो कमु करे सघो था। उन खां पोइ तव्हांखे आउं लैपटॉप जो स्क्रीन शेयर करे तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त वर्डप्रेस सिखी करे तव्हां मार्केट में वर्डप्रेस जूं कहिड़ियूं सर्विस ॾेई सघो था। सही आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं वर्डप्रेस छा आहे। दोस्तों वर्डप्रेस हिकु ओपन सोर्स कंटेंट मैनेजमेंट सिस्टम टूल आहे, ठीकु आहे, जंहिंजो तव्हां इस्तेमालु करे तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वेबसाइट्स ठाहे सघो था। वेबसाइट्स में जेका कंहिं कंपनी जी वेबसाइट हुजे या कंहिं बिज़नेस जी वेबसाइट हुजे या कंहिं ऑर्गेनाइजेशन जी वेबसाइट हुजे या का लर्निंग मैनेजमेंट सिस्टम हुजे या कंहिं रेस्टोरेंट जी वेबसाइट या ॿियूं खोड़ सारियूं मल्टीपल क़िस्म जूं जेका आहिनि डिफरेंट क़िस्म जूं तव्हां वेबसाइट्स जेका आहिनि उहो ठाहे सघो था। इहो बिल्कुलु ईज़ी आहे ऐं बिल्कुलु फ्री आहे। इहो जेको आहिनि तव्हां बिल्कुलु फ्री में यूज़ करे सघो था। एंड हिन में तव्हां पंहिंजो पर्सनल जेको का तव्हांजो पंहिंजो बिज़नेस आहे उन जी बि तव्हां वेबसाइट ठाहे सघो था या तव्हां कंहिं क्लाइंट खे जेका आहे वेबसाइट ठाहे तव्हां जेको आहे न एज़ ए फ्रीलांसिंग तौरु तव्हां मार्केट में जेको सर्विस ॾेई सघो था। सही आहे। सो मार्केट में फ्रीलांसिंग मार्केट जेके हूंदा आहिनि या इवन लोकल अगरि किथे कमु आहे त तव्हां उनजो जेका आहे वेबसाइट ठाहे तव्हां जेको आहे सर्विस ॾेई तव्हां घर वेही पैसा कमाए सघो था। उन खां पाण ॻाल्हि कंदासीं त बेसिकली वर्डप्रेस जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। ॾिसो दोस्तों वर्डप्रेस जा फ़ाइदा इहे आहिनि त जीअं तव्हांखे ॿुधायो मल्टीपल क़िस्म जूं तव्हां वेबसाइट्स ठाहे सघो था। उन खां अलावा हिन में तव्हांखे कंहिं प्रोग्रामिंग कोडिंग वग़ैरह जी ज़रूरत न पवंदी आहे। अगरि तव्हांखे का कोडिंग या इन शयुनि जी नॉलेज न बि आहे त बि तव्हां जेको आहे वर्डप्रेस जी वेबसाइट विदाउट एनी प्रोग्रामिंग लैंग्वेज, छो त जिथे तव्हांखे कोडिंग या उन शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे हिन में तव्हांखे डिफरेंट क़िस्म जा प्लगइन्स मिलंदा आहिनि या थीम्स जेके ऑलरेडी जेको आहे न डेवलप्ड थियल हूंदा आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु उन खे जेको आहे न पंहिंजी वेबसाइट ते लॻाइणा हूंदा आहिनि। तव्हां परचेज़ कुझु थीम जेका हूंदा आहिनि पेड हूंदा आहिनि ऐं कुझु जेका फ्री हूंदा आहिनि। तव्हां उन जो इस्तेमालु करे तव्हां हिकु प्रोफेशनल वेबसाइट ठाहे सघो था। उन खां अलावा हीअ बिल्कुलु ईज़ी आहे, इहो ईज़ी टू यूज़ आहे। मतिलबु कंहिंखे बि अगरि का ख़ासि जेका आहे उहो नॉलेज न बि हुजे इन शइ में उहो बि बंदो जेको आहे वर्डप्रेस जी वेबसाइट खे मैनेज करे सघे थो। सही आहे। उन खां पोइ तव्हांखे अगरि तव्हां वर्डप्रेस जे बारे में तव्हांखे अगरि नॉलेज आहे, तव्हां वर्डप्रेस सिखी किथां खां बि सिखो था या इंटरनेट तां यूट्यूब तां सिखो था या खोड़ सारियूं जेके ऑनलाइन जेका वेबसाइट्स आहिनि जंहिं ते मल्टीपल जेको वीडियो सीरीज़ में जेको कोर्सिस हूंदा आहिनि तव्हां उहो वठी करे उहो बि तव्हां सिखी करे पोइ तव्हां जेको आहे लोकल क्लाइंट कंहिंजो उहो बि कमु करे सघो था या ऑनलाइन फ्रीलांसिंग मार्केट में जेको आहे उहो बि तव्हां कमु करे सघो था। सही आहे। हिन में तव्हांखे कोडिंग वग़ैरह जी जेका आहे एतिरी ज़रूरत न पवंदी आहे। विदाउट एनी जेको आहे प्रोग्रामिंग लैंग्वेज कोडिंग तव्हां जेको आहे ईज़िली प्रोफेशनल सुठी जेका आहे वेबसाइट ठाहे सघो था। हाणे वेबसाइट में मूं तव्हांखे जीअं अॻियां ॿुधाए चुको आहियां त वेबसाइट्स कहिड़े क़िस्म जूं वेबसाइट्स हूंदियूं आहिनि। हाणे जेको तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदुसि त वर्डप्रेस जो जेका सिखी करे तव्हां जेका आहे फ्रीलांसिंग मार्केट में कहिड़ी टाइप जूं तव्हां सर्विस ॾेई सघो था ऐं तव्हांखे लैपटॉप जी स्क्रीन वठी हलंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि त वर्डप्रेस जो हिकिड़ो प्रोजेक्ट जेको हूंदो उहो केतिरे डॉलर जो हूंदो आहे। सो दोस्तों ही तव्हांजे साम्हूं हिकिड़ी वेबसाइट मूं ओपन कई आहे fiverr.com जेका इंटरनेशनल फ्रीलांसिंग मार्केट आहे जंहिंमें तव्हां मल्टीपल क़िस्म जी जेका सर्विसिस पंहिंजो सेल करे तव्हां पैसा अर्न करे सघो था। सो हाणे तव्हांखे हिन में जेको आहे पाण सर्च कंदासीं त वर्डप्रेस जी जेका आहे सर्विस। सही आहे। हिते पाण सिंपल वर्डप्रेस जेका आहे वर्डप्रेस सां पाण जीअं हिते लिखंदासीं त ॾिसो वर्डप्रेस में हिन क़िस्म जी जेका आहे न कीवर्ड्स जी सर्विसिस आहिनि। सही आहे। हीअ लिखियो पियो न वर्डप्रेस वेबसाइट डिज़ाइन, वर्डप्रेस प्लगइन, वर्डप्रेस डिज़ाइन, वर्डप्रेस स्पीड ऐं डेवलपर वर्डप्रेस वेबसाइट। त हिन क़िस्म जी जेका आहे न उहो सर्विसिस पंहिंजो अवेलेबल आहिनि। पाण जस्ट जेका आहे हिते लिखूं था वर्डप्रेस वेबसाइट डिज़ाइन। सही। जीअं तव्हांखे मूं ॿुधायो वर्डप्रेस में डिफरेंट क़िस्म जी तव्हां वेबसाइट जेका आहे डिज़ाइन करे तव्हां मार्केट में जेको आहे न पैसा अर्न करे सघो था। बट ॾिसो हिन में जेको आहे वर्डप्रेस वेबसाइट डिज़ाइन जेका आहे हिन में 89,483 जेको आहे न पीपल इहो सर्विस ॾियनि पिया। सही आहे। सो हाणे ॾिसो हिन में सर्विसिस अवेलेबल आहिनि। हाणे हर जेको बि मतिलबु फ्रीलांसर आहे या जंहिंजो बि अकाउंट आहे फॉर सपोज ॾिसो वहाज मंसूर नाले सां जी चवे पियो आई विल डेवलप रेस्पॉन्सिव वर्डप्रेस वेबसाइट डिज़ाइन। सही आहे।
एंड अॻिते जेका आहे इहो चए पियो आर ब्लॉग साइट से या चयो पियो ऐं जेको हिकिड़ी रेस्पॉन्सिव वर्डप्रेस जी जेका वेबसाइट आहे या ब्लॉग तव्हांखे जेको आहे न उहो ठाहे ॾींदुसि। हिन जी जेका स्टार्टिंग प्राइस जेको आहे उहो तव्हांखे ॿुधायां त 20,000 प्लस आहे, त इहा 20,586 रुपया आहे। हिन जी जेको चयो पियो 1 पेज स्टार्टअप वेबसाइट, हिकिड़ो पेज हूंदो वेबसाइट जो ऐं उहो तव्हांखे डिज़ाइन करे ॾींदुसि उहो वर्डप्रेस जे थ्रू, उहो जेका आहे 20,500 रुपया तव्हां खां वठंदुसि। सही आहे, इहो 100 ऑर्डर कंप्लीट करे चुको आहे एंड हिन जा 4 ऑर्डर पेंडिंग में आहिनि। इहो तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो 4 ऑर्डर हिन जा पेंडिंग में आहिनि। ऐं उन खां अलावा हिन जो अगरि एवरेज पाण अगरि 20,000 जी एवरेज लॻायूं त उन इहो बेसिक हिन जो पैकेज आहे। स्टैंडर्ड पैकेज हिन जो आहे 3 पेजिस बिज़नेस वेबसाइट जेको चयो पियो 3 पेज जेका बिज़नेस वेबसाइट उहा तव्हांखे 51,465 में जेको आहे न उहो करे ॾींदुसि, ठाहे ॾींदुसि। उन खां अलावा प्रीमियम पैकेज जेको 92,000 जंहिंमें तव्हांखे मां ॿुधायो ई कॉमर्स जी वेबसाइट। ई कॉमर्स वेबसाइट हाणे हीअ जेका आहे चयो पियो आई विल डिज़ाइन ई कॉमर्स वेबसाइट ऑनलाइन स्टोर विथ वर्डप्रेस। हीअ चयो पियो वर्डप्रेस जी जेका वेबसाइट आहे तव्हांखे मतिलबु ई कॉमर्स जी वेबसाइट जेको आहे वर्डप्रेस जे ज़रिए तव्हांखे ठाहे ॾींदुसि वर्डप्रेस जे थ्रू। त उहो जेको आहे तव्हांखे इनिशियली जेको स्टार्टिंग हिन जी जेका प्राइस आहे उहो 17,000 प्लस आहे। ठीकु आहे, इहो ॾिसो इहो चयो पियो 20,000 में ठाहे ॾींदुसि ऐं इहो डिफरेंट क़िस्म जूं। इन खां अलावा खोड़ सारी जीअं मूं तव्हांखे ॿुधायो कि कंपनी जी वेबसाइट मतिलबु बिज़नेस जी वेबसाइट या कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जी वेबसाइट आहे या LMS सिस्टम आहे, इहो खोड़ सारियूं जेके शयूं आहिनि तव्हां उहो वर्डप्रेस जी जेका आहे न अंदरि वेबसाइट्स इहो ठाहे तव्हां मार्केट में जेका सर्विस ॾेई सघो था, या नंढा नंढा वेबसाइट्स जे अंदरि जेको इशूज़ हूंदा आहिनि या उहो बि तव्हां जेको आहे न रिज़ॉल्व करे तव्हां मार्केट में सर्विस ॾेई सघो था। ऐं उहो तव्हां तॾहिं ई सर्विस ॾेई सघो था जॾहिं तव्हांखे वर्डप्रेस जे बारे में नॉलेज हूंदी ऐं वर्डप्रेस तव्हां प्रॉपरली उन शइ खे जेको आहे सिखी करे ऐं जेको स्किल में एक्सपर्ट थी वर्डप्रेस में, उन खां पोइ तव्हां मार्केट में पंहिंजो पाण खे लॉन्च कयो। आई होप तव्हां जेको आहे न जल्दी तव्हांखे जेको प्रोजेक्ट्स मिलंदा ऐं जल्दी तव्हांखे लेवल 2 लेवल 1 लेवल 2 और टॉप रेटेड सेलर थींदा। सो तव्हांखे मुंहिंजे जेके वर्डप्रेस जूं फ्रीलांसिंग मार्केट में जेके सर्विस ॾेखारियूं, इन खां पोइ तव्हांखे इहो अंदाज़ो थी वियो हूंदो त वर्डप्रेस जी बेसिकली फ्रीलांसिंग मार्केट में केतिरी डिमांड आहे ऐं हर फ्रीलांसर जेको वर्डप्रेस डेवलपर जेको आहे केतिरा ऑर्डर कंप्लीट करे चुको आहे एंड हर जेका ऑर्डर जी घटि में घटि प्राइस जेका आहे या प्रोजेक्ट जी घटि में घटि वर्डप्रेस जी प्रोजेक्ट जी जेका आहे प्राइस केतिरी हूंदी आहे। तव्हांखे इन जेको आहे हीअं तव्हांखे मूं सभु शयूं जेका लाइव ॾेखारियूं फ्रीलांसिंग मार्केट में एंड इन खां पोइ तव्हांखे वर्डप्रेस जो स्कोप या हिकिड़ो चऊं डिमांड जेका आहे फ्रीलांसिंग मार्केट में ख़बर पइजी वेंदियूं आहिनि त केतिरी आहे। त अगरि तव्हां मुंहिंजा को बि स्टूडेंट वर्डप्रेस जे कोर्स में इंट्रस्टेड आहे त हींअर असां वटि ऑन कैंपस ते वर्डप्रेस जे कोर्स में एडमिशन हलनि थियूं पियूं। तव्हां अचो ऐं इहो कोर्स सिखो ऐं सिखी करे तव्हां घर वेही जेको आहे फ्रीलांसिंग कयो एज़ ए वर्डप्रेस डेवलपर। ठीकु आहे, तव्हां कंहिं कंपनी में जॉब कयो, तव्हां घर वेही जेको आहे फ्रीलांसिंग कयो ऐं वर्डप्रेस जूं डिफरेंट क़िस्म जूं जेका सर्विस ॾेई ऐं पंहिंजो घर वेठे रोज़गार कयो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।